सर मां मिसिस इनायत आहियां। मुंहिंजो नालो सुमन आहे। असलम लुंड पीसी पुलिस वारो असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। राह गुनाह जॾहिं बि ईंदो अथसि असां सां विड़ी वेंदो आहे। हींअर बि तैमूर आटोस ते मुंहिंजे घर वारे सां हिकु हफ़्तो पहिरियां विड़ी, वरी पाण ई वञी एनसियूं कटराए हुनजे मथां FIR करायूं अथसि, हुनखे जेल में बंदि करायो अथसि। सर जॾहिं ईंदो अथसि घर में घिड़ी असांखे मारे वेंदो आहे। घर में घिड़ी असांजे बचनि ते हथु खणंदो आहे, असां ते हथु खणंदो आहे। सर असां हिन असलम लुंड जो ॾोह कहिड़ो कयो आहे। मुंहिंजो 1 साल पहिरियां सॼो मुंहिंजो घर सर भने, मुंहिंजूं फ्रिजूं, एसियूं, टीवियूं, सॼो मुंहिंजे बचनि जो घर भने हलियो वियो। हाणे रिपीटर ते मुंहिंजे घर वारे सां विड़ी वियो आहे। रिपीटर असांजो ॾिए त असां वञी माण्हुनि खे रिपीटरूं हणूं, हुन तां असांजे दुकान जूं गाॾियूं भने, मुंहिंजे घर वारे सां विड़ी हुन ते ई वरी वञी NC कटराए FIR कराई अथसि। मुंहिंजो ॾेर पप्पू लुंड, हुसैन लुंड हुनजो पुटु, ऐं अकीब लुंड जंहिंजो विच में कुझु बि न वञे FIR में हुनजो बि नालो ॾिनो अथसि जीअं हीअ विच में अचनि ई न। अकीब लुंड जो, पप्पू लुंड ऐं हुसैन लुंड जो हाणे टियों ॾींहुं हुसैन लुंड खे जिम खाना खां थोरो अॻिते वञी हुन ते हमिलो कयो अथनि, जानलेवा हुनखे धक हयां अथनि, हुनखे सॼो ज़ख़्मी कयो अथनि। जेको विच में अचे थो हुनखे मारनि था, पूरी कोशिशि था कनि त जेल मां इनायत लुंड न निकिरे। हू जेल में आहे, रमज़ान जो महीनो आहे, असांजा नंढड़ा सर बच्चा आहिनि। असांजे बच्चनि खे केरु ॾींदो हिननि जो खीर, हिननि जी तालीम, हुननि जो छा थींदो। सर मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा केरु असांजे घर में न आहे, यतीम आहे इनायत लुंड। न माउ अथसि न पीउ अथसि, मां अकेली सर ज़ाइफ़ा घर में वेठी आहियां। राति जो बि मां ॾियां थी मतां मुंहिंजे मथां को हमिलो कनि या मतां मूंखे हिरास था कनि। हींअर असां ख़वातीन जूं वीडियो पिया था रखनि। हिन जी घरवारी जेका आहे ज़ाहिदा लुंड, उहा असांजूं वीडियोस रखे थी, 10-15 मिंट उहे असांजूं वीडियोस रखे वरी डिलीट थी करे वञे, वरी असांजूं वीडियोस रखी वरी डिलीट थी करे वञे। माना हे चवनि था त हे कंहिं बि तरीक़े सां हिननि जो जेको अंदरि जेल में बंदि आहे, हे वरी फशरी कनि, कुझु बि कनि, हे जेल वारो ॿाहिरि निकिरे ई न। मुंहिंजी गुज़ारिश आहे हथ ॿधे SP खे, DSP खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजे घर वारे खे छॾियो वञे, इनायत लुंड खे। हू बेवाजिबी अंदरि हुनखे करायो अथसि। सॼे दादू खे असलम लुंड जे रिकॉर्ड जी ख़बर आहे त असलम लुंड छा आहे। ऐं इनायत लुंड तैमूर आटोस, तव्हां सभु शोरूम वारनि खां वञी पुछो त इनायत लुंड कहिड़ो माण्हू आहे। सभु शोरूम वारा तव्हांखे इनायत लुंड जे नाले ॿुधाईंदा त शरीफ़ ग़रीब निमाज़ी माण्हू आहे। हू पंहिंजे बच्चनि में, पंहिंजे घर में पूरो आहे, न कंहिंजी हिक में न ॿिनि में आहे। हू कंहिंजे बि हिक ॿिए में न आहे। हुन सां बेवाजिबी विड़ी वियो आहे। जीअं हिन सां विढ़ां त पप्पू लुंड बि विच में अचे त हिननि सभिनि खे मां अंदरि करायां। अलाए छा ॿाहिरनि कयो अथसि। मुंहिंजो ॾेर पप्पू लुंड, हुनखे हार्ट पेशेंट करे छॾियो अथसि। हुनखे सदमा ॾेई ॾेई हुनजो जेको पुटु आहे हुनखे जेको आहे धकूं हणे, हुनखे धकूं थो हणे। हुन जा पुट जेके आहिनि फराज़, शिराज़, अरसलान, हुन सां विड़िया आहिनि, जानलेवा हमला कया अथनि। सर असां सेव न आहियूं, असां घरनि में बि सेव न आहियूं। सर मुंहिंजा बच्चा राति जो हे मुंहिंजो नंढड़ो रोए थो 12-12 बजे ताईं, अम्मी अबू जेल में आहे, अम्मी अबू जेल में आहे, मूंखे बि जेल में छॾे अचो, ही मुंहिंजा हथ अथव, इहो जेल मां रिहाई कराई वञे मुंहिंजे घर वारे जी। हिननि जे ख़िलाफ़ सख़्त मां सख़्तु हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे एक्शन खयो वञे, असलम लुंड जे ख़िलाफ़। छो त हीअ असांखे हिकिड़ो महीनो बि सुकून जो रहण न आहे ॾींदो। महीने खां पोइ वरी थियनिसि घर में मसला, असां भाॼाइनि ते हथु खणी वेंदो आहे। हिन जो तव्हां वञी हैदराबाद में रिकॉर्ड चेक करायो। हैदराबाद में असां वेठा हुआसीं, असां घर में ज़ाल सां विड़ी करे आयो। मुंहिंजे ऐं पप्पू लुंड जेको संजर आहे हुनजी वाइफ खे मारे कुटे वियो हलियो। ही किथां जो इंसाफ़ आहे। असांखे बसि इंसाफ़ खपे, असांखे कुझु बि न खपे। हिनखे सख़्त मां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असलम लुंड ऐं अरसलान लुंड, फराज़ लुंड, शिराज़ लुंड। हींअर शिराज़ अंदरि आहे, हू रुगो पैसो था हलाइनि, हुननि जो पैसो। असां ग़रीबूं, असां वटि पैसा न आहिनि जो असां हलायूं। हींअर कहिड़े ॾोह में इनायत लुंड अंदरि आहे। हुननि जे मथां छो कूड़ियूं FIR थियूं, हुन छो इंसाफ़ कोन्हे इन दुनिया में। इंसाफ़ असांखे किथां मिलंदो। मुंहिंजा बच्चा नंढड़ा, मां काॾे वठी वञा, मां नंढड़ा नंढड़ा बच्चा काॾे वठी वञा। मुंहिंजो केर बि कोन्हे, हिकिड़ो पप्पू लुंड आहे, हुसैन आहे, हिननि खे बि FIR कूड़ियूं कराए, हिननि जो पूरो हिननि जी साज़िश हुई त हिननि खे बि असां अंदरि करायूं, पर हू बेल ते आया आहिनि।
हाणे हू त ॿाहिरि आहिनि, हाणे असांजो छा थिए? जेको बेडो ई होॾे अंदरि आहे जेल में, इनायत लुंड, हुन सां इंसाफ़ हुनखे रिहाई ॾेई वञे, इहा ई मुंहिंजी अपील आहे। ॿिया मुंहिंजी को बि SP, SSP खां DSP खां मुंहिंजी इहा ई अपील आहे।